सिंधिया सचो है सिंधिया सुहड़ो है सिंधिया हर हन सिंधिया शहीद सिंधिया सचो है सिंधिया सुहड़ो है सिंधिया हर हन सिंधिया वाह रे सिंधी वाह वाह रे सिंधी वाह रे सिंधी वाह 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 रे सिंधी वाह। दोस्तों तव्हां ॾिठो कि कीअं नंढपण खां ई परेश एक्टिंग जी शुरूआत कई करे एडिटिंग पोइ एक्टिंग ऐं हिकु एक्टर हूंदो आहे हुनखे ॾाढो सुठो मौक़ो मिलंदो आहे कि अलॻि अलॻि कैरेक्टर हू जी सघंदो आहे। त एक्टिंग खां पोइ तव्हां वरी एडिटिंग में हली विया त उहो सफ़र कीअं हुयो ऐं छो हुयो छा हुयो उहो ॿुधायो। एक्टिंग मतलब एक्टिंग इहो सभु कमु त ठीकु आहे, मां सिंधियत में कयो, वेरी फॉर्चुनेट कि मूंखे इहो सभु स्टार्टअप मिलियो। पर तव्हांखे बि ख़बर आहे सिंधी ऑडियंस या सिंधी जेकी बि आर्ट जो जेको बि असांखे प्लेटफॉर्म्स आहिनि उहे ॾाढा घटि आहिनि ऐं हिन जे करे लिमिटेशन्स हुयूं ऐं मूंखे पोइ हाणे चींग त लॻी वई पाण खे, पर हाणे उन उहो बाहि जो मतिलबु किथे वञे हाणे। त उन खां पोइ मां वेट कयां पियो अञा कुझु शयूं थियनि ऐं साइमल्टेनियसली वरी एक्टिंग जो अहिड़ो भूत अची वियो कि भई मूंखे लॻो मां स्टार थी सघंदो आहियां, उहे फेम नेम उहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। मां 2 ॾींहं सुठनि मतिलबु सीरियल्स लाइ फिल्म्स लाइ 2 ॾींहं पंहिंजा पोर्टफोलियोस कढाराया। मां 2 ॾींहं फुल स्ट्रगल कई, मतिलबु मां 2 ॾींहं बि मुंहिंजे लाइ ॾाढा गौरव निकिता। मां न चई सघंदुमि कि मूंखे एॾा दर जा धिका मिलिया ऐं जेको आहे इहा लाइन ई अहिड़ी आहे, एॾी कॉम्पिटिशन्स आहिनि, एॾा ऑप्शन्स आहिनि माण्हुनि वटि, त पोइ थोरो हेक्टिक थींदो आहे उहो प्रॉपर जेसि ताईं प्रॉपर माण्हू प्रॉपर ॿिए माण्हू सां गॾिजे। पर एनीवेज़ मूंखे शायदि तेॾी महिल ईअं लॻो कि मां टेक्निकल ग्राउंड्स ते वधीक बेटर थी सघंदो आहियां ऐं मुंहिंजे मन में हिकिड़ो आयो कि यार मां कमु छो करियां, हाणे माण्हू मूंखे कमु करणु। सुठी ॻाल्हि आहे। हा, ऐं मां कोशिशि कई कि इट वॉज नॉट एटीट्यूड बट द करेक्ट एटीट्यूड टू लीड दैट सिचुएशन। छो कि मूंखे उन वक़्त ते ईअं ॿिया बि माण्हू ॾिसण ईंदा त मूंखे लॻो यार हाल फ़ाल ईअं कुझु दिमाग़ लॻाइजे कि इन्हनि माण्हुनि खे कुझु कमु ॾिजे। मां तेॾी महिल खां पोइ एडवर्टाइज़िंग चालू कई। उन वक़्त ते मां विच में थोरो सिंधु दर्शन सिंधी चैनल जॾहिं मां चालू थियो उन मां एज़ ए क्रिएटिव डायरेक्टर एज़ ए एडिटर सीनियर एडिटर उते मां जुड़ियुमि। उन्हनि सां बि कुझु वक़्तु मां उते पंहिंजी सर्विसिस ॾिनियूं, उन्हनि सां गॾु आई वॉज हैप्पी टू कॉन्ट्रीब्यूट सिंधियत अगेन। उन खां पोइ वरी उल्हासनगर जा पंहिंजा चङो एडवर्टाइज़िंग जा ऐं सुठे नमूने चङो कमु मिलणु लॻो एंड आई वॉज हैप्पी विथ इट। त मतिलबु एक्टिंग खां पोइ एडिटिंग ऐं एडिटिंग खां पोइ मां तव्हांखे ॿुधाए छॾियां कि जेके बि वीडियोज़ या एडवर्टाइज़मेंट्स हूंदियूं आहिनि उनमें सिनेमेटोग्राफी जो ॾाढो सुठो रोल हूंदो आहे। त उनखां पोइ शायदि परेश सिनेमेटोग्राफी बि करणु लॻा। त उहो मूंखे मतिलबु ऑडियंस खे थोरो वधीक ॿुधाईंदा कि सिनेमेटोग्राफी ऐं पिक्चराइज़ेशन कीअं इम्पोर्टेंट हूंदो आहे, छा हूंदो आहे ऐं तव्हां छा छा कमु कयो। ज़रूरु, पिक्चराइज़ेशन दर्शाइण हिकिड़ो अलॻि हिकिड़ो जॉनर आहे, हुनखे मतिलबु इट इज़ अ डिफरेंट आर्ट अगेन ऑल टुगेदर। त मूंखे शौक़ु मतिलबु एडिटिंग मां ऑनेस्टली थोरो बोर थी वियुमि मां, माने साॻी ॻाल्हि करे करे रिपीटेटिव शइ मूंखे न वणंदी आहे उहा। त सर्टिनिटी ते अची करे मूंखे लॻो न यार थोरो हाणे कुझु अञा एक्सक्लूसिव ऐं असांखे खपे कुझु चैलेंजिंग अञा लाइफ में। ऐं फादर जो ईअं मतिलबु ईअं परसेप्शन हूंदो कि भई न यार हिननि शूटिंग मतिलबु सिनेमाटोग्राफी ऐं कैमरा हैंडलिंग उहो थोरो एतिरो रिस्पेक्टफुल जॉब न आहे, छो कि अॼु बि तव्हांखे बि ख़बर आहे असांजे समाज में बि एतिरी रिस्पेक्ट न आहे हुन आर्ट जी। पोइ कीअं न कीअं पंहिंजे स्टाफ जे थ्रू हितां हूअं जीअं चांस मिले थोरो घणो कैमरा ते हथु सफ़ा कयो, पोइ इंडिविजुअली प्रोजेक्ट्स कया ऐं मतिलबु न करे आई कैन से टिल डेट टोटैलिटी में मां 200-250 जे आसपास एड्स ठातियूं हूंदियूं ऐं म्यूज़िक वीडियोज़ जी अगरि ॻाल्हि कजे त आई गेस 100 त थी विया। तो मतलब 250 ad films and 100 music albums. You ready? Comfort your stay. Fully air-conditioned rooms with refrigerator and televisions. Hip and hop, salsa,
Krishna Palace Hotel, Hare Krishna NCT Convent School, Beria Palms, Bhiwandi, Bapna Motor World, Divya's Swimming, Skincare and Spa, मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो असां पाण फुकरा ई टोलो संगत सूफियाणी या मस्तन सां मेलो संगत सूफियाणी या मस्तन सां मेलो ॾाढो सुठो अचीवमेंट आहे कि उन्हनि सिनेमेटोग्राफी इन्हनि मतिलबु इन्हनि जेके प्रोडक्शन ठही आहे त उनमें सिनेमेटोग्राफी बि कई आहे। दोस्तों सिनेमेटोग्राफी त इम्पोर्टेंट आहे ई पर डायरेक्शन हिकु वॾो कमु आणींदी आहे हिकु प्रोडक्ट खे माण्हुनि ताईं पॉपुलर करण में। त हा डायरेक्शन सां मूंखे यादि थो अचे कि परेश हिकु अहिड़ी ऐतिहासिक फिल्म ठाही हुई जंहिंजो नालो आहे फाथवा भगवान। त फाथवा भगवान जे बारे में असां जाम ई उत्सुक आहियूं ॼाणण लाइ कि उहो आइडिया किथां आयो ऐं कीअं हिन सोचियो कि असां हिकु नओं खून आहे यंग ब्लड आहे त हिन सोचियईं कि हिकु नई फिल्म ठाहिजे त उहो छा हुयो छा पहलू हुयो छा सोचियो हुयो ऐं कीअं प्लानिंग थी घणे टाइम में ठही उहो मूंखे तमामु